चौकंडी कब्रिस्तान कराची। ही तारीख़ी कब्रिस्तान कराची ज़िले मलीर में सुपर हाईवे का ॾखणे पासे 2 किलोमीटर के मुफ़ासिले ते वाक़िअ आहे। हिन कब्रिस्तान की तारीख़ 600 साल पुरानी ॿुधाई वञे थी ऐं हिन कब्रिस्तान के बलोच कबीले से मनसूब कयो वेंदो आहे। कुछ माण्हुनि जो चवणु आहे त ही कब्रिस्तान जोखिया कबीले जे मालवंद माण्हुनि जो आहे जेके पंहिंजे मरहूम अज़ीज़नि जी क़ब्रुनि खे माल खपाए सुहिणो तामीर कराईंदा हुआ। कुछ माण्हुनि जो चवणु आहे त ही कब्रिस्तान जोखिया कबीले जे सरदारनि जो आहे जेके पंहिंजी मिल्कियत जे मिक़दार मूजिब मरहूम अज़ीज़नि जूं क़ब्रूं तामीर कराईंदा हुआ। पर हिन कब्रिस्तान में दफ़न माण्हू कहिड़ा ऐं कहिड़ी हैसियत रखंदड़ हुआ उन ॻाल्हि जो को बि पुख़्तो दलील साम्हूं नाहे अची सघियो। मुंहिंजे अंदाज़े मूजिब हिन कब्रिस्तान जूं क़ब्रूं रुतबनि में विरहायल आहिनि। नंबर 1, कुछ क़ब्रुनि ते पत्थर मां ठहियल वॾी पग पटको रखियल आहे जंहिंमां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उहे क़ब्रूं सरदार घराणे जे फ़र्दनि बादशाहनि जूं आहिनि। नंबर 2, कुछ क़ब्रुनि ते पत्थर मां ठहियल नंढी पग पटको रखियल आहे ऐं उन्हनि क़ब्रुनि खे ख़ानदानी चङे मुड़ुस फ़र्दनि या वज़ीरनि जूं क़ब्रूं बि चई सघिजे थो। नंबर 3, हिन कब्रिस्तान जी हिकु इहा बि ख़ासियत आहे त मर्दनि ऐं औरतुनि जी क़ब्रनि खे मुख़्तलिफ़ निशाननि सां जुदा करे अलॻि सुञाणप ॾिनी वई आहे। अलफ़ मर्दनि जी क़ब्रुनि खे हिकु मख़सूस पत्थर ते तलवार जो निशान ॾेई ज़ाहिर कयो वियो आहे। ॿिए औरतुनि जी क़ब्रुनि खे हिकु मख़सूस पत्थर ते ज़ेवर जंहिंमें वाली, नथ, मुंडी, दोहरी ऐं छले निशान ॾेई ज़ाहिर कयो वियो आहे। नंबर 4, हिन कब्रिस्तान जी हर क़ब्र जो नक्शो निगार साॻियो आहे ऐं हर क़ब्र पत्थर सां ॿधल आहे ऐं हर पत्थर ते ज़बरदस्त नक्श निगारी थियल आहे। मकली जे क़दीमी कब्रिस्तान जी क़ब्रुनि जो पत्थर बि अहिड़ो न आहे जहिड़ो हिन कब्रिस्तान जो आहे। चौकंडी जे पत्थरनि जे तादाद ऐं फ़नी मुनफ़रदियत खे ॾिसी इहो बि अंदाज़ो लॻे थो त उन कम लाइ ख़ासि कारीगर मुंतख़ब कयल हुया जिन खे सिर्फ़ु इहो ई कमु सौंपियो वियो हो। ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिन तारीख़ी कब्रिस्तान ते अॼु ताईं का बि एतबार जोगी तहक़ीक़ न थी सघी आहे।